अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबाला अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। जिन माण्हुनि अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आंदो ऐं उन्हनि मां कंहिं हिक में बि फ़र्क़ु न कयाऊं उहे ई जिन माण्हुनि अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आंदो ऐं उन्हनि मां कंहिं हिक खे हिक में बि फ़र्क़ु न कयाऊं उहे ई माण्हू आहिनि जिन खे अल्लाह सिघो ई संदन अजुर ॾींदो ऐं अल्लाह मग़फ़िरत कंदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। बेशक अल्लाह नथो बख़्शे त साणुसि शिरक कजे उन खां सवाइ बेशक अल्लाह नथो बख़्शे त साणुसि शिरक कजे उन खां सवाइ जेके गुनाह जंहिंखे घुरे थो माफ़ करे थो। बेशक अल्लाह बख़्शणहार रहम कंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। जेको अल्लाह ताला सां कंहिंखे शिरक कंदो त बेशक वॾे गुनाह जो बहितान मणियो। जेको अल्लाह ताला सां कंहिंखे शिरक कंदो त बेशक वॾे गुनाह जो बहितान मणियो। बेशक अल्लाह ताला तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि सां वाइदो कयो आहे जिन ईमान आंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि सां वाइदो कयो आहे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं संदन लाइ बख़्शिश वॾो अजुर आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। अल्लाह ताला ख़राब ॻाल्हाइण खे पसंदि नथो करे। अल्लाह ताला ख़राब ॻाल्हाइण खे पसंदि नथो करे मगर जंहिं ते ज़ुल्म कयो वियो हुजे अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। जेकॾहिं नेकी ज़ाहिर कंदा या लिकाए कंदा या जेकॾहिं नेकी ज़ाहिर कंदा या लिकाए कंदा या बुराईअ खे बख़्शींदा त पोइ बेशक अल्लाह ताला माफ़ कंदड़ कुदरत रखंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम रब करीम जेकी कुझु घुरे थो पैदा करे थो ऐं अल्लाह हर शइ ते वस वारो आहे।
अल्लाह अल रहमान अल रहीम रब करीम जेकी कुझु घुरे थो पैदा करे थो ऐं अल्लाह हर शइ ते वसवारो आहे। अल्लाह ताला वटि घणियूं ई गनीमतूं आहिनि। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणींदो। मतिलबु नेक मक़सद हासिल थियनि। या अल्लाह तौबा क़बूल फरमाए। या अल्लाह एहसान फरमाए। या अल्लाह पंहिंजे तरफ़ां दर्जात मग़फ़िरत ऐं रहमत फरमाए। तंगदस्ती दूर फरमाए, कुशादगी अता फरमा कर। सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता फरमा। बेशक अल्लाह बुलंदी वारो आहे। बेशक अल्लाह माफ़ कंदड़ कुदरत रखंदड़ आहे। अल्लाह शुक्र ऐं नेकी क़बूल कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। अल्लाह ताला माफ़ कंदड़ मग़फ़िरत कंदड़ आहे।